द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। अॼु जा सिंधी अखर आहिनि ॾाढ़ी या रेशा, जेके आमतौर ते मकई जे संग में नज़र अचनि था। ॾाढ़ियार या ॾाढ़ियल, खुसरो या रे ॾाढ़ियो, आणींदड़ या नौकर, हैवान, पशु या मिरूं। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर सॼी ॾाढ़ी अचई त सही, पोइ भली रखजांइ। हाणोके समय में नौजवान थींदड़ ॿार पंहिंजो ॾाढ़ियल रूप वधीक पसंदि कंदा महसूसु थियनि था। रे ॾाढ़ियो हुजण सां चहिरो वधीक साफ़ ऐं चमकंदड़ महसूसु थींदो आहे। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। अमीरनि जे घरनि में रंधिणे मां डाइनिंग टेबल ताईं खाधो आणण वास्ते बि अलॻि नौकर हूंदा आहिनि। इंसान हूंदे बि इहा हैवानी पशुनि जहिड़ी हालत हलणु सही न आहे। सिंधियत सुहिणी रहे।